नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ंधकोट में खबर ॾींदा हलूं त क़ंधकोट वेजहोबडाणी शहर के कच्चे जे इलाइक़े ॻोठ महराब खान बंगवार में बंगवार बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान ॿिन्ही धुरनि जा 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लठूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हूरा बंगवार, कमरदीन बंगवार, अली नवाज़ बंगवार, अली जान ऐं मंठार बंगवार सख्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में कश्मीर जी निजी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वाज़े रहे त अॼु सुबुह जो हूरा बंगवार जूं 4 मेयूं ऐं 3 गऊं चोर काए दरिया तरफ़ वञी रहा हुआ त भाग्या पेरू खणंदे चोरन वट पहुता। मज़म्मत दौरान चोरन मां हिकु चोर लियाकत बंगवार के भागे पकड़ी गबोल पुलिस हवाले करे छॾियो। जंहिं बाद साफ़ी गुलाम रसूल बंगवार जो चवणु आहे त चोर लियाकत के पकड़ण खां पोइ चोरन जा वारिस दुर मोहम्मद बंगवार, अहमद बंगवार, हैदर बंगवार ऐं ॿिया असांजे घरनि ते लठनि ऐं कुहाड़नि ऐं हथियारनि सां हमलो करे जंहिं जे नतीजे में असांजा 5 माण्हू ज़ख़्मी कया आहिनि। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में गबोल थाणे ते खणाए आंदोसीं। केस दाख़िल थियण खां पोइ गबोल पुलिस ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।